नाज़रीन, गडाब जे घगर फाटक वारे इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ समय रहवासी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं मुख्य बाज़ार खां क़ौमी शाहरा ताईं मार्च करे धरणो हंयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर सोलंकी। घगर जे घरनि दुकाननि ऐं रस्तनि तां फुरुनि धाड़नि ऐं चोरियुनि जी लगातार वाक़िअनि ख़िलाफ़ इलाइक़े वासी एहतिजाज कंदा घरनि खां ॿाहिरि निकिरी आया, जिन मुख्य बाज़ार खां क़ौमी शहरा ताईं मार्च कयो, जंहिंजी अॻवानी मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि अवामी तहरीक जे शरीफ़ कलोड़ो, क़ौमी अवामी तहरीक जे फयाज़ उतेरो, अवेस कांदड़ो, STP जे एजाज सोलंकी ऐं ज़ाहिद ज़ोरानी करे रहिया हुआ, जिन मुख्य रोड ते पहुची धरणो हंयो। उन मौक़े ते सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसिल ॿिनि टिनि महीननि खां घगर जो हिकिड़ो जेको माहौल बनायो वियो आहे, तमामु हिकिड़ो दहशतगर्द गुरू टोलो हथियारनि जे ज़ोर ते वॾी हैवी मशीनगिरी सां राति जो घरनि में घेड़े थो, जेको सॼे घर खे यरगमाल बणाए हिन इलाइक़े में हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास वारो माहौल ठाहे छॾियो आहे। पर अफ़सोस उहो आहे त हितां जी इंतिज़ामिया, हितां जी पुलिस को बि उनखे रोकथाम जे लाइ अमल न आहे खणियो। हितां जा शहरी रहवासी वापारी एहतिजाज करे करे दरख़्वास्तूं ॾेई ॾेई थाणनि ते बेवस थी पिया आहिनि, पर SHO जी इहा बेहसी आहे जो हुन मोट में इहो जवाबु ॾिनो आहे त तव्हां पंहिंजा चौकीदार पाण रखो। ताज़ो जेको आहे दरबार सरगाणी जी जेका आहे चोरी थी आहे, उन में 6 ॼणा इन्वॉल्व आहिनि ऐं उहे घर में घड़ी तमामु हिकिड़ी माना जेको आहे तो ख़ौफ़ाइती जेका माहौल में हुननि जेको आहे तो फुर कई आहे ऐं सोन खयो आहे, के पैसा खया आहिनि, के मोबाइल टचूं खणी विया आहिनि जेके, ऐं उहा जेका इंतिज़ाम आहे उन्हनि खे अञा ताईं को खड़तेल कोन कढी सघी आहे। ऐं असांजो मुतालबो आहे SP IG DIG खां ऐं कोर्टुनि खां त असांखे जेको आहे तो तफ़्त ॾिनो वञे। महीने खां मुसलसिल चोरूं फुरूं धाड़ा थियनि था, हथियारनि जी ज़ोरनि ते चादर चौदीवारी जी तक़दुस पामाल करे घरनि में घिड़ी औरतुनि जे मथां हथियार ताणे ऐं घर जो पूरो सामान खणी था वञनि। थाणे ते दुकान बाज़ार में बनी आहिनि। थाणे देवाजी SHO चए थो भाउ तव्हां पंहिंजे पैसनि ते कोई चौकीदार मुक़ररु कयो, बाक़ी असां कुझु कोन था करे सघूं। SHO पंहिंजो बिन कासिम वटि बि विया, ST टाउन वटि बि विया, उन्हनि सभिनि को बि रिस्पॉन्स न आहे ॾिनी। एतिरे मुसलसिल खां बाद चोरियुनि वारदातनि फुरुनि खां बाद में बि का बि पुलिस जी हिते गश्त कोन थी थिए। हिन SHO पंहिंजी बेबसी इज़हार कयो आहे, असां असांजी हुन सां मुलाक़ात थी त हुन इहो चयो त भाउ पंहिंजा चौकीदार रखो या पंहिंजी पाण मदद करियो ऐं मूं वटि नफ़री कोन्हे। हाणे जॾहिं पहिरीं बि ऑफिसर असां वटि आया आहिनि या पुलिस पहिरीं बि SHO आया आहिनि, त हुननि असांजी हिते बिल्कुलु कॾहिं बि ॾोह कोन थियो आहे। तो असां वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खे इहो चऊं था त महिरबानी करे असांखे सुठो ऑफिसर ईमानदार ॾिनो वञे, न ॾिनो वियो त असांजो लाइअमल इहो आहे पौधा रोड ब्लॉक कंदासीं। हिननि चयो त बदअमनी एतिरी वधी वई आहे जो ॾोहारनि जा टोला हथियारनि सां घरनि में घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल बणाए सोन रोक रक़म क़ीमती सामान खणी फरार थी वञनि था। हिननि वॾे वरी मुराद अली शाह एडिशनल IG कराची ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त फौरन घगर में चौकी क़ाइमु करे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सागर, मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV गडाब।